Please subscribe Sandeep Programs. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवते अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तुते व्यासमिशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय ज्ञानमुद्राय कृष्णाय वन्दे कृष्णं जगद्गुरुम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः प्रातस्मरणीय परम श्रद्धेय परम पूज्य संत श्रवणी स्वामी लीलाशाह भगवान के चरणन में अनंत कोटि नमस्कार करने असानी प्यारी साईं जी मठड़ी सात संगत के अंदर वेठल आत्मा रूपी परमात्मा में उन्हनि खे अनंत कोटि प्रणाम करने अज समाप्ति जो ॾींहुं आहे ऐं उनमें अज साईं जेका संकल्प कया हुआ उहे संकल्प सिद्ध थिया आहिनि ऐं उहे संकल्प जेका आहिनि न्याणियुनि जा कार्य ऐं उहे न्याणियुनि जा कार्य ख़बर कोन्हे घणा घणा हज़ार एतिरो शादियूं हुते ठहियूं आहिनि। माना हीअ कन्यादान जी तपोभूमि आहे। तंहिंजे करे छा आहे स्वामी लीलाशाह जी महिमा निराली आहे। स्वामी लीलाशाह जी महिमा निराली आहे। लगे तो अज हिते दिवाली आहे। लगे तो अज हिते दिवाली आहे। 33 करोड़ भी गुल वरसाइण आया आहिनि जॾहिं तव्हां सभिनि वॼाई तालियां। त ॾिसो अॼु केॾो त्रिवेणी संगम आहे। कार्तिक मास पावन पवित्र उनमें भी अॼु तुलसी विवाह देव उठी एकादशी अन सां गॾु अॼु सोमवार माना त्रिवेणी संगम आहे। अॼु त त्रिवेणी संगम में तव्हां स्नान करे रहिया आहियो। हिन भूमि ते ई भागन वारी भूमि आहे। त अचो अॼु सोमवार पहिरीं शंकर भगवान खे मनायूं ऐं उहे भोले बाबा सभिनी जा भंडारा भरपूर रखंदा आहियूं। ओ शंकरा ओ भोले तेरे लोटे को पी के
तूं झटि भाग कर पंहिंजे पाण खे ॼाण। त छा है, संसार एक आग है, आग से झट भाग कर अपने आप को पहचान ले। पंहिंजे पाण खे ॼाण, पंहिंजे पाण खे सुञाणण लाइ साईं तव्हांखे हेॾो सुंदर मौक़ो ॾिनो आहे कि अहिड़ा समाधि ठाहे ऐं उन समाधि ते सभई अचनि ऐं अची पंहिंजे जीव जो कल्याण कनि। त सत्संग जेको आहे उन में सत्संग टे प्रकार जा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे बांस वांगुरु, हिकिड़ो हूंदो आहे कंबल वांगुरु ऐं हिकिड़ो हूंदो आहे पत्थर वांगुरु। हाणे पत्थर जेको आहे उन पत्थर खे, हिकिड़ो कंबल आहे, उन कंबल खे छा मतिलबु आहे सत्संग सां? पर कंबल में अगरि तव्हां ब्लैंकेट हुजे, तव्हां अर्घ चईंदा आहियो छा सिंधी में, त उन में पाण सुई विझंदा आहियूं, त उहा सुई जेकी आहे तव्हांखे ॾिसणु अचंदी? ॾिसणु अचंदी? हा कि न चइजो? हा, थकी पिया आहियो छा? सुन जागो पिया कि सुम्हिया पिया आहियो? जागो पिया? हा, त ॿुधायो, कंबल में सुई ॾिसणु अचंदी? न ईंदी न? असांजा भाउर त कुझु चवनि, हा ॾिसणु ईंदी? न ईंदी न? जी, त कंबल में जीअं सुई विझंदा आहियूं ॾिसणु न ईंदी आहे, तीअं ई मनुष्य सत्संग में त वेंदो आहे, हिते आदिपुर में त अचे थो केतिरो परे परे खां, पर उहो केरु केरु कंबल वांगुरु हूंदो आहे, जंहिं सुई अंदरि वञे ॾिसण ई न अचे। छो त आया आहियूं पर जहिड़ा आहियूं ओड़ा जा ओड़ा। असां चवंदा आहियूं खाई खाई थियासीं गोड़ा, सुम्ही सुम्ही थियासीं पोड़ा, ॿुधी ॿुधी थियासीं बोड़ा, तॾहिं बि ओड़ा जा ओड़ा। न तव्हां सभु अहिड़ा कोन आहियो, तव्हां सभु त सुठा ई आहियो। त छा आहे, हिकिड़ा हूंदा आहिनि कंबल वांगुरु, ॿिया हूंदा आहिनि पत्थर वांगुरु। जीअं पत्थर जे मथां पाणी विझूं त पत्थर जे मथां पाणी रहंदो आहे? न रहंदो न। पर पत्थर जेको आहे पाणी में रही रही पंहिंजो आकार बदलजंदो आहे। तव्हां ख़बर आहे, नर्मदा जी में जितने जितने कंकर इतने इतने शंकर, है कि नहीं? जितना जितना कंकर एतिरा एतिरा अंदर शंकर हूंदा आहिनि। त उहे जेका पत्थर पाणी जा छोलियूं खाई 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 पंहिंजो आकार जेको आहे हुनखे बदिले छॾंदा आहिनि। पर अगरि जे हिकु दफ़ा हुनखे पाण छेद पाईंदासीं, हिकिड़ो ॾींहुं न पवंदो, ॿिए ॾींहुं न पवंदो, टे ॾींहुं न पवंदो, आख़िर धीरे 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 करे थोरो 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 उनजे अंदरि छेद पई वेंदो, ऐं उहो छेद पई वञण खां, सुराख पई वञण खां पोइ उहो कॾहिं बि बंदि न थींदो आहे कि न? तीअं सत्संग में अचण वारा ॿिए नंबर जा छा हूंदा आहिनि? पत्थर वांगुरु हूंदा आहिनि। धीरे धीरे थोरो 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 उनजे अंदरि वेंदो रहंदो आहे, वेंदो रहंदो आहे। पोइ आख़िर उनखे जीअं पत्थर में सुराख थी वियो, वरी उनखे बंदि करे सघूं, अहिड़ो कोई बि कमु नथो थी सघे। तीअं उनजे अंदरि धीरे धीरे सत्संग वेंदो आहे, त सत्संग वञण खां पोइ उहो हमेशह लाइ रहंदो। पत्थर में भी सुराख थी वञे, तीअं सत्संग में अचीने अचीने रोज रोज अभ्यास कंदे कंदे उनखे छा मिलंदो आहे? उहो अभ्यास सां उनजो जीवन जेको आहे उहो संयमित थी वेंदो आहे। तंहिंजे करे ॿिया हूंदा आहिनि बांस वांगुरु। बांस जो लकड़ो हूंदो आहे, सिधो चाकू रखंदासीं मथां, पंहिंजे पाण सिधो सिधो चीरजंदो वेंदो। छा थींदो? न हिन पासे वेंदो, न हिन पासे वेंदो, न आॾो थींदो, न फिॾो थींदो। उहो छा थींदो? सिधो सिधो चीरजी वेंदो। तीअं ई इहो टियों नंबर जेको सत्संग में मनुष्य अचे थो, पहिरियों नंबर बांस वांगुरु, ॿियो नंबर पत्थर वांगुरु, ऐं टियों नंबर जेको आहे उहो कंबल वांगुरु आहे। छा आहे? कंबल वांगुरु। तीअं पाण हिन साईं जे दर ते आया आहियूं,
ऐं साईं जे हिते अचण खां पोइ पाण पंहिंजे पाण जो अनुसंधान करियूं, पंहिंजे पाण खे विलोड़ियूं, पंहिंजे पाण खे सुञाणूं कि पाण हिन टिनिनि मां कहिड़ा आहियूं। केरु ॿुधाईंदो कहिड़ा आहियूं? पत्थर वांगुरु। अच्छा, असांखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी, हिकिड़ी माता असांखे चवे थी पत्थर वांगुरु। ॿियो केरु ॿुधाईंदो? केरु ॿुधाईंदो? बांस वांगुरु केरु आहे? बांस वांगुरु केरु आहे? असांजो भाउ चए थो मूंखे सम्झो न, बांस वांगुरु ई सम्झो, त हुनजे लाइ ताड़ी वॼाए छॾियो। भई केरु त आहे बांस वांगुरु कि सिधो सिधो सत्संग चालू थिए माना उहे सिधा पहुची वेंदा आहिनि। एतिरो असांखे ख़बर आहे कि जेॾी महिल बि सत्संग चालू थिए माना उहे पंहिंजे पाण किथां खां बि आवाज़ ॿुधी ऐं हिते अची वेंदा आहिनि ऐं मौज में हमेशह रहंदा आहिनि। तंहिंजे करे सत्संग जी महिमा ॾाढी वॾी आहे ऐं सत्संग जेको आहे उहो कलयुग जो कल्प वृक्ष ऐं जीवन पाखे ठाहिण लाइ, कल्याण करण लाइ पाखे इहो जीवन मिलियो आहे मनुष्य जो। छो त 84 लख जूणियूं आहिनि, पर 84 लख जूणियुनि मां सिर्फ़ु हिकिड़ो मनुष्य जन्म जेको आहे उहो अगरि सफल न थियो त वरी उनखे 84 जा चक्कर कटणा पवंदा आहिनि। हिकु दफ़ा छा थियो, नारद जी जेको आहे नारायण 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 कंदे भगवान नारायण वटि आया, विष्णु वटि आया। तव्हांखे ख़बर आहे कि अॼु पावन पवित्र कार्तिक मास जी वॾे मां वॾी एकादशी तव्हां रखी हूंदी, मन में आशा आहे त तव्हां सभिनि एकादशी जो विर्तु रखियो हूंदो। ऐं हीअ एकादशी जेकी आहे उहो हज़ारे अश्वमेघ यज्ञ करण जे समान आहे। मनुष्य कलयुग में उहो यज्ञ नथो करे सघे, पर अहिड़ा पावन पवित्र सतगुरु जेका मिलिया आहिनि उन जे शरण में अची ऐं उहे अहिड़ा एकादशी जो विर्तु जेको आहे उनखे देव उठी एकादशी चवंदा आहियूं। भई तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि शंखासुर सां युद्ध कंदे कंदे भगवान छा थियो, उनखे मारे ऐं पोइ हिते विहारे छॾियोसि, उनखे मारे ऐं पोइ भगवान विश्राम में विया, आराम में। 4 महीना भगवान आराम में विया ऐं अॼोके ॾींहुं भगवान उथिया। तव्हां ख़बर 4 महीननि ताईं शादियूं मुरादियूं मंगलकारी कोन थींदा हुआ न, हाणे अॼु खां वठी सभु साईं जे दर तां शुरू थिया। मतलब संत शिरोमणि स्वामी लीलाशाह भगवान की जय। त पाण हिते आया आहियूं त बांस वांगुरु सिधा सिधा छा करियूं, जेको बि हुजे सभु हुन पासे न ॾिसूं, हुन पासे ॾिसूं न, पर सिधा बांस वांगुरु सिधो सिधो सत्संग जेको आहे पंहिंजे जीवन में अची वञे, पंहिंजे श्वास श्वास में उहो रंगजी वञे मनुष्य। तंहिंजे करे उहो छा कंदे आयो, भई करोड़ यज्ञनि जो फल जेको अॼोकी एकादशी रखण सां मिलंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि इहो कार्तिक मास जेको आहे उहो स्नान ऐं दान जो महीनो आहे। जेतिरो जेतिरो चवंदा आहिनि न, भई पाण पंहिंजो कंदासीं त पाणखे कमु लॻंदो। मां कल्ह बि ॿुधायो कि सीता माता जो हरण थींदे श्री राम भॻवान हूंदे बि उनखे न बचाए सघिया। दशरथ जा 4 पुट हूंदे, भगवान श्री राम उन्हनि जा पुट हूंदे बि उनखे न बचाए सघिया। पाणी पाणी करे उहो श्रवण जे माउ पीउ जे श्राप जे करे 4 पुट हूंदे बि उनजे अॻियां हिकिड़ो बि पुट न रहियो। द्रौपदी जा 5 पति हूंदे बि उनजो चीर हरण थिए पियो, पर उनखे बचाइण वारो केरु न आहे। तीअं जीअं मनुष्य अभिमन्यु आहे, अभिमन्यु सां गॾु सभई योद्धा उन सां गॾु आहिनि, पर उन अभिमन्यु खे बि केरु न बचाए सघियो। तीअं ई मनुष्य सोचंदो कि मां न कंदसि त मुंहिंजो पति कंदो त हले, पर न, स्नान पंहिंजो, दान पंहिंजो, भजन पंहिंजो, भोजन पंहिंजो। पाण भोजन कंदासीं त पंहिंजो पेट भरजंदो। अगरि पंहिंजे तरफ़ां ॿियो केरु भोजन करे सघे त हले न हले न। पंहिंजे तरफ़ां ॿियो केरु स्नान करे सघे त हले न हले। त पोइ भजन बि ईअं ई आहे, जेको पंहिंजो भजन, पंहिंजो भोजन, पंहिंजो स्नान, पंहिंजो दान, तीअं ई उहो जीवन में पाखे अहिड़ा सचा सतगुरु मिलिया आहिनि। उहो नारायण नारायण नारायण
कंदे उहो नारद जेको आहे भगवान नारायण जे वैकुंठ में पहुचिया। जीअं वैकुंठ में पहुचिया तीअं उते नारायण भगवान उन्हनि खे आगमन जो स्वागत कयो, आसन ॾिनो, वेठा। वेहण खां पोइ जॾहिं प्रस्थान कनि पिया वञनि पिया तॾहिं जॾहिं पादुका पाइनि था चरण पादुकाऊं, एॾी महिल भगवान नारायण चवनि था लक्ष्मी जिते नारद जी वेठो हो न उते छेण जो लेपो लॻाए छॾिजे। जीअं लक्ष्मी माता खे नारायण भगवान जीअं चयो लक्ष्मी माता खे, तीअं नारद जी अञा धर ते ई आहे उन जे कन में इहे शब्द पिया। चई मन में उनखे दुख थियो, चई भगवान जॾहिं बि मूंखे न ॾींहुं न राति न सुबुह न शाम जेॾी महिल बि मूंखे साईं वटि वञिणो हुजे मुंहिंजे वैकुंठ नारायण वटि तॾहिं मूंखे आदर सत्कार ॾींदा आहिनि ऐं मां जेकी जॻह तां उथियो आहियां उन जॻह ते चई छेण जो लेपो पाए छॾियो। माना तुरंत नारद जेको आहे उन नारायण भगवान वटि वापसि आया। चई मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में न आई, मुंहिंजो हेॾो आदर सत्कार कयो ऐं मां उथियो आहियां त मुंहिंजी जॻह ते छेण जो लेपो पायो, माना मां एॾो अपवित्र आहियां छा? तॾहिं भगवान खिलण लॻा। भगवान खिलण लॻा, चवण लॻा कि हे नारद तूं भले तोखे 64 विद्याउनि जो ज्ञान आहे, 64 विद्याऊं तुंहिंजे अंदर में आहिनि, पर तो गुरु न कयो आहे। छा कयो आहे? तूं अञा जीवन में सतगुरु न कयो आहे, गुरु न कयो आहे, तंहिंजे करे तूं निगरो आहीं। छा आई? निगरो आहीं। अगरि त नारद जी चवण लॻा कि भगवान मां हेॾा दफ़ा तव्हां वटि अचां पियो, तव्हां त कॾहिं मूंखे चयो न आहे। भगवान चई कि अॼु त तोखे ख़बर पई, त चई हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मां कंहिंखे गुरु ठाहियां। तॾहिं चवण लॻा भगवान त तूं पृथ्वी ते वञ ऐं पृथ्वी ते वञण खां पोइ जेको पहिरियों माण्हू तोखे मिले उनखे तूं गुरु ठाहिजे। छा कजे? उनखे तूं गुरु ठाहिजे। हाणे जॾहिं पृथ्वी ते आया नारद जी ऐं पहिरियों जेको आहे उहो नदी किनारे मच्छियूं पकड़ण वारो मछुआरो मिले थो। चई हिनखे मां गुरु ठाहींदसि। सुबुह जो टाइम आहे ऐं हू चवे थो ही कहिड़ो गुरु जेको हिंसा करे पियो, मछलियूं मारे पियो ऐं हिनखे मां कीअं गुरु ठाहियां? ऐं भगवान चयो आहे कि जेको पहिरीं मिले उनखे गुरु ठाहिणो आहे। हाणे जॾहिं इहे चई मन में उनखे शंका थई, हाणे उहो सिधो भगवान वटि वञे थो। चई भगवान चई कि भई गुरु करे आए? चई गुरु मां कीअं कयां? छो त उहो पहिरें तव्हां चयो मिले उहो मछुआरो मिलियो, उहो त मछलियूं पियो पकड़े, हिंसा पियो करे, उनखे मां कीअं गुरु ठाहींदसि? उहो ख़ुदि उनखे कुझु बि नथो अचे, उनखां त मां होशियारु लॻो पियो आहियां। भगवान चई वियो शंका तो कई, हाणे तूं छुटो। चई भगवान मूंखे छा ॿुधायो? चई वञ उनखे ई वञी गुरु कर। हाणे वियो भगवान जीअं आज्ञा ॾिनी, नारद जी आया। नारद जी चयो मछुआरे खे तव्हां वञा गुरु अॼु खां वठी। चई मां कीअं गुरु? मां त मूंखे कुझु अचे न, मां वटि कुझु आहे न, मां कीअं गुरु थींदसि? चई न भगवान चयो आहे तव्हां मुंहिंजा गुरु थींदा। चई ईअं कीअं थींदो? इलाही मंथ करण खां पोइ उन मछुआरे मञी वरितो। मञण खां पोइ उहो नारद जी जेको आहे उहो वरी भगवान वटि वञे थो। जे भगवान अहिड़े खे छा मां गुरु ठाहियो आहे जंहिंखे कुझु अचे नथो, मछुआरो आहे। चई हाणे वञे तूं 84 जे चक्कर में वञी किर। तो गुरु जे मथां शंका कई, हिकु दफ़ा मां तोखे चयो त तो न सम्झियो, ॿिए दफ़ा चयो तो न मञियो, त हाणे वञी तूं 84 जे चक्कर में पओ। हाणे नारद ऋषि जेको सभिनि कलाउनि में माहिर, उहो 84 जे चक्कर ॿुधी उनखे चक्कर अची विया। छा अची विया? 84 जो चक्कर ॿुधी उनखे चक्कर अची विया। उहो चवे थो भगवान मूंखे बचायो। चई हाणे मां न बचाईंदसि, तुंहिंजो गुरु जेको आहे न मछुआरो उन वटि वञ। नारद जी चवे थो हुनखे कुझु अचे ई नथो, हू छा मूंखे ॿुधाईंदो? तॾहिं उहो मछुआरे वटि वञे थो। मछुआरे खे चवे थो कि भई
भगवान त मूंखे 84 जे चक्कर में घुमण जो चयो आहे, पर मां ॿुधियो आहे त भगवान त कर्म जो फल ॾींदा आहिनि, पर गुरु जेका आहिनि उहे कर्म कटंदा आहिनि। Shiro